नवैतो सुन्नतल एतिकाफ़। आखिरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमाने आली शान है। जब मुते एक बेरो दुर्द पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो ऐं जेको मुते 10 भेरा दुर्द पाक पढ़े अल्लाह पाक उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। ऐं जेको मुते 100 भेरा दुर्द पाक पढ़े अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखी छॾींदो आहे त हीउ शख़्स निफ़ाक़ ऐं जहन्नम जी बाहि खां आज़ादु आहे ऐं उनखे क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रखंदो। बचावे तुमको जो दोज़ख से, ऐसे मोहसन पर सदा सलाम कहो, उम्र भर दुरूद पढ़ो, अब से गुनाहों की शामत में मारे फिरते हो, खुदा की तुम पर हो रहमत अगर दुरूद पढ़ो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सिपारो पहिरियों सूरह बकरा जी आयत नंबर 24 में अल्लाह तबारक व ताला इरशाद फरमाए थो फत्तकुन नारल्लती वक़ूदुहन नास वल हिजारा। तर्जुमो कंजुल इरफान। टिजो उन बाहि खां जंहिंजो ॿारण इंसान ऐं पत्थर आहिनि। प्यारा इस्लाम भाइरो, हिन आयत करीमा में जहन्नम जे हौलनाकिन खे बयानु कयो वियो आहे त जहन्नम जी बाहि अहिड़ी ख़तरनाक आहे जो उन जो ॿारण इंसान ऐं पत्थर आहिनि। असां वटि मौजूदु दुनिया जी जेका बाहि आहे हीअ पत्थरनि खे गरम त करे छॾे थी पर साड़े नथी सघे, पर जहन्नम जी बाहि अहिड़ी त हौलनाक आहे जो पत्थरनि खे बि साड़े छॾींदी। पोइ गॾोगॾु हिन आयत करीमा में साफ़ साफ़ हुकुम ॾिनो वियो त ए इंसानो, जहन्नम खां डिॼो ऐं जहन्नम में वठी वञण वारनि कमनि खां बचण जी भरपूर कोशिश करियो। मग़फ़िरत का हूँ तुझसे सुवाली, फेरना अपने दर से न खाली, मुझ गुनहगार की इल्तिजा है, या खुदा तुझसे मेरी दुआ है, नारे दोज़ख से मुझको अमा दे, मग़फ़िरत करके बागे जिना दे, कर दे रहमत मेरी इल्तिजा है, या खुदा तुझसे मेरी दुआ है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। बहार शरीयत में आहे जहन्नम उहा जाइ आहे जिते अल्लाह पाक जे कहर ऐं गज़ब जो ज़ुहूर आहे। जहन्नम जूं चिड़गूं ऊचे ऊचे महलनि जे बराबरि उॾामंदियूं, इंसान ऐं पत्थर उन जो ॿारण आहिनि। हीअ जेका दुनिया जी बाहि आहे जहन्नम जी बाहि जे 70 हिसनि मां हिकु हिसो आहे, जंहिंखे जहन्नम में घटि दर्जे जो अज़ाब थींदो उनखे बाहि जूं जूतियूं पारायूं वेंदियूं, जंहिंसां उन्हनि जो दिमाग़ ईअं टहिकंदो जीअं ट्रामे जी देगिड़ी टहिकंदी आहे। सो हर को सम्झंदो त सभिनी खां घणो अज़ाब उन खे थी रहियो आहे, हालांकि उन ते सभिनी खां हल्को अज़ाब थींदो। हदीस शरीफ़ में आहे हीअ दुनिया जी बाहि जंहिंजी गर्मी ऐं तपिश खे केरु नथो ॼाणे, हीअ बाहि बि रब पाक खां दुआ घुरंदी आहे त उनखे जहन्नम जी बाहि में न मोटायो वञे। अफ़सोस ताजुब आहे इंसान ते जेको जहन्नम में वञण वारा कम करे थो ऐं उन बाहि खां नथो डिॼे जंहिंखां बाहि बि डिॼंदी आहे ऐं पनाह घुरंदी आहे। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जहन्नम वारा अज़ाब जहन्नम खां तंग अची जहन्नम जे दरवाज़े ते मुक़रर मलाइक हज़रत सैयदना मालिक अलैहिस्सलातु वस्सलाम खे पुकारींदा, पाण अलैहिस्सलातु वस्सलाम को बि जवाबु न ॾींदा, एसि ताईं जो उहे 40 सालनि ताईं पुकारींदा रहंदा। पोइ पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जवाब में उन्हनि खे सिर्फ़ु एतिरो चवंदा, इन्नकुम माकिसून, तव्हां हमेशा हिते ई रहंदो। पोइ जहन्नम वारा अल्लाह पाक खे पुकारणु शुरू कंदा, अल्लाह पाक बि उन्हनि खे जवाबु न ॾींदो। आख़िर डिघे अरसे खां बाद फरमायो वेंदो
तड़ियल जहन्नम में पियल रहो, मुँह सां न ॻाल्हायो। कुछ रिवायतुनि में अचे थो त जहन्नमी 1000 साल ताईं रड़ियूं कंदा रहंदा, पर को फ़ाइदो न थींदो। पोइ हिक ॿिए खे चवंदा असां दुनिया में सब्र कंदा हुआसीं त मुश्किलात खां निजात मिलंदी हुई, सो उहे 1000 साल ताईं सब्र कंदा रहंदा, पोइ बि अज़ाब में का कमी न ईंदी। पोइ उहे अल्लाह पाक खां बारिश घुरंदा, 1000 साल ताईं बारिश घुरंदा रहंदा। आख़िर 1000 साल खां बाद अल्लाह पाक हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे फरमाईंदो, ए जिब्रील ये छा था चाहिनि? जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ कंदा, मौला तूं बहितर ॼाणी थो, ही बारिश घुरनि था। तॾहिं जहन्नम वारनि जे लाइ हिकु ॻाढ़े रंग जो बादल मोकिलियो वेंदो। उहे सम्झंदा त बारिश वसण लॻी आहे, पर उन बादल मां खच्चर जहिड़ा वॾा वॾा विछूं वसंदा। उहे अहिड़ा ख़तरनाक विछूं हूंदा जंहिंखे हिकु भेरो ॾंगींदा 1000 साल ताईं उन जी तकलीफ़ न वेंदी। जहन्नम वारा वरी अल्लाह पाक खां बारिश घुरंदा। हिन भेरे उन्हनि जे लाइ कारे रंग जो बादल मोकिलियो वेंदो। उहे सम्झंदा हिन भेरे बारिश वसंदी, पर उन बादल मां उठ जी ॻिचीअ जहिड़ा थुल्हा थुल्हा नाग वसंदा जेकी उन्हनि खे ॾंगींदा रहंदा। हिकु ॿी रिवायत में आहे, उहे माण्हू जिन जे लाइ जहन्नम जो हुकुम ॿुधायो वेंदो, जॾहिं उन्हनि खे जहन्नम में हकिलियो वेंदो, जहन्नम जी तरफ़ हकिलियो वेंदो, उहे जहन्नम ऐं उन जी दहशतनाक अज़ाबनि खे वेझे खां ॾिसंदा त हज़रत मालिक अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कंदा, ए मालिक असांखे पंहिंजो पाण ते रोइण जी इजाज़त ॾियो। हज़रत मालिक अलैहिस्सलाम उन्हनि खे जहन्नम में विझण खां पहिरियां रोइण जो मौक़ो ॾींदा। उहे माण्हू रोइण शुरू कंदा एसि ताईं जो ॻोड़ा ख़तमु थी वेंदा ऐं उन्हनि जे अखियुनि मां रत वहणु शुरू थी वेंदो। हज़रत मालिक अलैहिस्सलाम फरमाईंदा, केतिरो चङो रोइणु आहे जेकर इहो दुनिया में हुजे हा। जेकर तव्हां दुनिया में अल्लाह पाक जे ख़ौफ़ खां एतिरो रोओ हा त अॼु जहन्नम जी बाहि तव्हांखे छुही बि न सघे हा। पोइ हज़रत मालिक अलैहिस्सलाम उन्हनि खे जहन्नम में विझी छॾींदा। खौफ़ दोज़ख का आह रहमत हो, खाक तैबा का वासिता या रब, मेरा नाजुक बदन जहन्नम से अज़ तो फ़ेले रज़ा बचा या रब। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो, गौर कयो जहन्नम केतिरे क़दुरु ख़तरनाक आहे। हीअ त उहे ॻाल्हियूं आहिनि जेके रिवायतुनि जे ज़रिए असांखे मालूम थी वियूं आहिनि। न त हदीस पाक में आहे, जेतिरो थी सघे जहन्नम खे यादि करियो। तव्हां जहन्नम जी कंहिं बि शइ जो जेको बि तसवुरु कंदव, जहन्नम उन खां बि वधीक सख़्तु आहे। हाय हुस्न अमल पल्ले नहीं, हश्र में मेरा होगा क्या या रब, गर्मी हश्र प्यास की शिद्दत, जाम कौसर मुझे पिला या रब। अल्लाह पाक जे प्यारे ऐं आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए इंसानो, जन्नत खे हासिल करण जी भरपूर कोशिशि करियो ऐं पूरी कोशिशि करियो। जन्नत खे हासिल करण जी पूरी कोशिशि करियो ऐं पूरी कोशिशि सां जहन्नम खां परे भॼो। बेशक जन्नत जो तलबगार कॾहिं गाफ़िल नाहे थींदो। बेशक जहन्नम खां परे भॼण वारो कॾहिं गफ़लत जी निंड नाहे सुम्हंदो। बेशक आख़िरत नापसंदीदा कमनि सां भरियल आहे, यानी आख़िरत में कामयाबी जे लाइ नफ़्सानी ख़्वाहिशुनि खे छॾिणो पवंदो आहे, जॾहिं त दुनिया लज़तुनि ऐं ख़्वाहिशुनि सां भरियल आहे। बसि दुनिया जूं ही लज़तूं ऐं ख़्वाहिशूं तव्हांखे आख़िरत खां हरगिज़ गाफ़िल न कनि। अचो मिली करे गुनहगारनि खे बख़्शिराइण वारे आका, जन्नत ॾियारण वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में फ़रियाद कयूं था, मैं मुजरिम हूँ, जहन्नम में अगर फेंका गया मुझको, हलाकत होगी हाय क्या करूँगा या रसूल अल्लाह, लपक कर आग के शोले लिपटे होंगे, बर्बादी करम कर दो ये सब कैसे सहूँगा या रसूल अल्लाह। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरों, जहन्नम में
कई वादियूं आहिनि। उन्हनि मां हिकु वादी आहे जंहिंजो नालो वेल आहे। हीअ जहन्नम जी तमामु होलनाक वादी आहे। हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा अज़ाब थींदा। कुझु रिवायतुनि में आहे त वेल हिकु खूह आहे जिते अहले जहन्नम जो रत ऐं पूं जमा थींदो। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं काफ़िरनि खे जहन्नम में विधो वेंदो त उहे जहन्नम जी ऊन्हाईअ में किरण खां पहिरियां 40 साल ताईं वेल नाले वादी में रहंदा। हज़रत अता बिन यसार रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा, वेल नाले जहन्नम जी वादी एतिरी होलनाक आहे जो जेकर उन में जबल बि विधा वञनि त उहे बि उन जी गर्मीअ खां पिघिरजी वञनि। अल्लाह पाक जी पनाह। अल्लाह पाक असांखे जहन्नम खां ऐं जहन्नम जी हिन होलनाक वादी खां महफ़ूज़ फरमाए। प्यारा इस्लामी भाइरो, जहन्नम जी हिन होलनाक वादी जो हक़दार केरु आहे? उहे कहिड़ा बुरा अमल आहिनि जेकी हिन वादी में वञण जो सबबु बणिजी सघनि था? अचो ॿुधूं था। काफ़िर वेल जा हक़दार आहिनि। अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, फ़वैलुल लिल्लज़ीन कफ़रू मिनन नार। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, सो काफ़िरनि जे लाइ बाह जी ख़राबी आहे। ख़बर पई कुफ़र जहन्नम जे वेल नाले वादीअ जो हक़दार बणजण जो सबबु आहे। प्यारा इस्लाम भाइरो, अल्हम्दुलिल्लाह असां मुसलमान आहियूं। यकीनन ही अल्लाह पाक जी तमामु वॾी नेमत आहे। असांजो कलमो पढ़णु, मुसलमान थियणु इंशा अल्लाहुल करीम जहन्नम खां बची जन्नत में वञण जो ज़रियो बणिजी वेंदो। पर यादि रखो, जहन्नम खां बचणु ऐं जन्नत जो हक़दार बणजण जे लाइ सिर्फ़ु मुसलमान हुजणु काफ़ी न आहे, बल्कि ईमान सलामत खणी दुनिया खां वञण बि ज़रूरी आहे। उन्ही करे असांखे घुरिजे त असां पंहिंजे ईमान बाबति फ़िक्र कयूं। अल्लाह पाक असांखे ईमान जी दौलत सां नवाज़ियो आहे, उन जी क़दुरु बि कयूं, उन जो शुक्र बि अदा कयूं ऐं गॾोगॾु कुफ़र खां नफ़रत बि कंदा रहूं। हदीस शरीफ़ में आहे, जंहिं में 3 ॻाल्हियूं हुजनि उहो ईमान जी मिठाण माणे वठंदो। उन्हनि 3 मां हिकु ॻाल्हि ही इरशाद फरमाई त उहो ईमान खां बाद कुफ़र जी तरफ़ मोटण खे ईअं नापसंदि करे जीअं बाह में किरण खे नापसंदि कंदो आहे। ख़बर पई, ईमान वारो रहणु, ईमान जी सलामती सां क़ब्र में लहणु ऐं उन जे ज़रिए जन्नत जो हक़दार बणजण जे लाइ ज़रूरी आहे त असां कुफ़र खां हर दम नफ़रत कयूं। अफ़सोस, अॼुकल्ह ईमान जी सलामती जो फ़िक्र तमामु घटि माण्हुनि खे थींदो आहे। आम तौरु माण्हू पंहिंजे नफ़्स ते भरोसो कंदा आहिनि, बुरनि माण्हुनि जी सोबत में रहंदा आहिनि, गुनाहनि में मसरूफ़ रहणु, असां छा सिखी रहिया आहियूं, कंहिंखां सिखी रहिया आहियूं वग़ैरह जो बि बिल्कुलु फ़िक्र न आहिनि कंदा। इल्म दीन खां परे भॼणु, ग़ैर मुस्लिमनि जी नक़ल करणु, उन्हनि जो लिटरेचर पढ़णु, ग़ैर मुस्तनद माण्हुनि ऐं ग़ैर मुस्तनद तरीक़नि मसलन सोशल मीडिया, इंटरनेट, यूट्यूब, फेसबुक वग़ैरह जे ज़रिए दीन सिखण जी कोशिशि करणु वग़ैरह ईमान जे खसिजी वञण जा सबब आहिनि। पर अफ़सोस, अॼुकल्ह अक्सरियत उन्हनि कमनि में मुब्तला नज़र अचे थी। हे आशिकान रसूल, अल्लाह पाक असांखे ईमान जी दौलत अता फ़रमाई आहे त असांखे हिन जी क़दुरु करणी आहे, उन जी हिफ़ाज़त करणु असांजी ज़िम्मेवारी आहे। उन्हीअ करे असांखे घुरिजे त अल्लाह पाक जी खुफ़िया तदबीर खां हरदम डिॼंदा रहूं ऐं हर घड़ी ईमान जी सलामतीअ जो फ़िक्र कंदा रहूं।